अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां सरवा जबीन अव्हांजे ऐं पंहिंजे फेवरेट प्रोग्राम धरतीअ जा सितारा में। कीअं स्टार्ट कयो सिंध में जहिड़े तव्हां इलाइक़े सां ताल्लुक़ रखंदा आहियो? हार्डल्स जेके आहिनि उहे असां स्टार्ट कंदासीं त फैमिली कंस्ट्रेंट्स में जेके आहिनि उहे ईंदा आहिनि त फैमिली इहो थी सोचे त सेफ आहे या नाहे। कहिड़े ॻोठ मां ताल्लुक़ रखंदा आहियो? जॾहिं तव्हां CSS माशाल्लाह जॾहिं पास कयो पंहिंजो कमीशन जो एग्ज़ाम्स हूंदो आहे, ॾाढो टफ हूंदो आहे। मुंहिंजे ॻोठ जो नालो जेको आहे उहो मोहरोमाड़ी तुर्त आहे। माना करमपुर जे हिकिड़ो प्राइवेट स्कूल हुयो, उन मां हासिलु कई हुई। उन खां पोइ जेको आहे असां सखर शिफ्ट थी वियासीं। सो विच वॉज योर फेवरेट सब्जेक्ट इन CSS? सरबत मां जेतिरा बि ऑप्शनल्स खया न, मूं पंहिंजे इंट्रस्ट खे अॻियां रखी खया आहिनि। तव्हां CSS जे एग्ज़ाम जे लाइ एलिजिबल थी वेंदा आहियो हिकिड़ी सिंपल ग्रेजुएशन खां पोइ बि। पेरेंट्स जो छा तव्हांजो रिएक्शन हुयो? मतिलबु मुंहिंजे बाबा खे ख़बर न हुई त इहो हिकिड़ो हुयो। एंड एज़ फॉर द फैमिलीज़ रिएक्शन, माई फैमिली वॉज वेरी हैप्पी। शाइरी सां ताल्लुक़ बि आहे तव्हांजो? शाइरी बि कंदा आहियो? ॾिसो, मां त शाइरी खे जेको आहे उहो रूह जी पंहिंजी ग़िज़ा सम्झंदी आहियां। शादी जॾहिं अव्हां कंदव पंहिंजी मर्ज़ी सां कंदव, पेरेंट्स जी मर्ज़ी सां कंदव, छा कंदव? ॾिसो, मां बिलीव कंदी आहियां त लव मैरिज हुजे